दोस्तों मानसून कुछ लेट कई है, बहरहाल अल्लाह जे दर तां मायूस न थियो। इंशाल्लाह बाया बंगाल में मुझी नज़र आए मतलब त मानसून ते इंशाल्लाह जल्द तव्हांखे भाइरनि खे ख़ुशख़बरी ॾींदसि त मानसून जो सिस्टम जेको आहे उहो बाया बंगाल में ठहंदो। उन खां पोइ दुआ आहे त सिंध तरफ़ अचे। ऐं काफ़ी मॉडल अगरि ॻाल्हि कयूं त शो बि कनि पिया ऐं कुझु जहिड़ा फैक्टर बि आहिनि जेके मानसून जे इन सिस्टम जे हक़ में आहिनि। दोस्तों आज इन सिस्टम के बारे में गाल कंदासीं। ॾखण जे हवाऊं केस ताईं हलंदियूं मुकमल मालूमात डिटेल सां तव्हांखे इन वीडियो ते ॾींदुसि। ऐं सभ खां पहिरीं उन दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जेके असांखे बहितरीन कमेंट कंदा आहिनि। उन प्यारनि दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी जेके असांजी हौसला अफ़ज़ाई लाइ कमेंट कनि था। ऐं कुझु अहिड़ा गधा आहिनि जेके पंहिंजी वॾनि जी ॾिनल तरबियत जेका आहे कमेंट में ज़ाहिर कनि था। उहे केरु आहिनि गधा कमेंट में तव्हांजी ॾिसो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त कुझु अहिड़ा गधा आहिनि जेके पंहिंजे वॾनि जी ॾिनल जेका तरबियत आहे पंहिंजी मतिलबु ज़ाहिर कनि था। ख़ुदि ब ख़ुदि वीडियो खे ॾिसनि बि कोन था ऐं ज़ाहिर कनि था। दोस्तों अचो त ॻाल्हि कयूं मौसम जे बारे में। त सिंध ऐं बलोचिस्तान राजस्थान गुजरात ऐं पंजाब में को बरसाती सिस्टम आहे या न आहे ऐं ॾखण जूं तेज़ हवाऊं जेके हलनि पियूं हीअ केसि ताईं हलंदियूं। सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं ॾखण जी तेज़ हवाउनि जे बारे में। पहिरीं बि ज़िक्र करे चुको आहियां त मतिलबु हीअ जेके ॾखण जूं तेज़ हवाऊं हलनि पियूं 13 जुलाई ताईं तेज़ हलंदियूं। उन खां पोइ 14-15 ते इन्हनि जी स्पीड घटि थी वेंदी। मतिलबु त सिर्फ़ु कुझु ॾींहं जारी रहंदी। उन खां पोइ इन्हनि में ब्रेक अची वेंदी। हीअ जेके ॾखण जूं तेज़ हवाऊं हलनि पियूं। उन खां पोइ हिकिड़ी ॿी ख़ुशख़बरी आहे त जुलाई जे 3 हफ़्ते में बाया बंगाल में हिकु सिस्टम ठहंदो ऐं त जुलाई जे आख़िरी 10 ॾींहंनि में बि हिकु सिस्टम बाया बंगाल में ठहण जा इम्कान नज़र अचनि पिया। बहरहाल असांजी नज़र आहे मौसम आहे इन में का बि तब्दीली थिए थी इंशाल्लाह जल्द तव्हां ॿाहिरनि खे आगाह कंदासीं। हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हां नोट करे छॾियो जेके सम्झदार माण्हू आहिनि जेके सम्झनि था मौसम खे सभु कुझु ॼाणनि था त वसाइण वारो परवरदिगार आहे। असांजो कमु आहे तव्हांखे सिंधी ज़बान ज़रिए मालूमात ॾियणु। पीएमडी भी वार्निंग जारी कई है। पीएमडी जेका वार्निंग जारी कई 12-13 ते सिर्फ़ु उत्तर सिंध में बरसात जा इम्कान ॿुधाए पई ऐं असां पहिरीं बि आगाह करे चुका आहियूं त 12-13 तारीख़ ते मतिलबु त हीअ जेके जुलाई जो जेको ॿियो हफ़्तो आहे इन में मग़रबी सिस्टम जो कुझु असरात हूंदा। बाक़ी कोई ख़ासि सिस्टम न आहे। तो मानसून जी जेका असली जवानी है 15 जुलाई का 15 सितंबर ताईं हूंदी है। तव्हां 2011-2022 यादि हूंदो अगस्त महीनो सॼो पियो आहे मानसून जो। उन खां पोइ जुलाई जा 15 ॾींहं पिया आहिनि ऐं सितंबर जा 15 ॾींहं बि अञा पिया आहिनि। इन्हनि ॿिनि महीननि में जेके आहिनि ताक़तवर सिस्टम जेके आहिनि सिंध में अची सघनि था। बहरहाल हिन साल जेको आहे एल नीनो आहे। बहरहाल इंडियन ओशन अगरि ॻाल्हि कयूं त अचण वारनि ॾींहंनि में पॉज़िटिव थी सघे थो। अगरि इंडियन ओशन पॉज़िटिव थी वियो इम्कान इहे ज़ाहिर थियनि पिया। बहरहाल अगरि थी वियो ऐं कुझु अरबी समुंड जी सपोर्ट हूंदी त इंशाअल्लाह अल्लाह ताला जे हुकुम सां सिंध में बहितरीन बरसातूं थी सघनि थियूं अगस्त ऐं उन खां पोइ जुलाई जा जेके आख़िरी 10 ॾींहं आहिनि। ॿोॾि वारी का बि अहिड़ी सूरत हाल असांखे नज़र न पई अचे। बहरहाल अल्लाह साईं रहम कंदो। मुंहिंजी दुआ आहे त रहमत जा वसकारा वसनि जिन मां असांखे फसलनि खे फ़ाइदो मिले। दोस्तों खैरपुर जूं खजूं हाणे बसि तयारु थियण वारियूं आहिनि ऐं उन्हनि खे मुबारकूं हुजनि छो त अहिड़ो को बरसाती सिस्टम न आहे थियो जंहिं महिल उन्हनि जे खजनि खे फसल खे नुक़सानु थी सघे। त उहे दोस्त पंहिंजो कमकार जारी रखनि। फ़िलहालु हिकु हफ़्ते ताईं को बि अहिड़ो ख़ासि बरसाती सिस्टम सिंध में नज़र न पियो अचे। दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त ॾखण ऐं विचोली सिंध ऐं उन खां पोइ ॾखण बलोचिस्तान ऐं बलोचिस्तान काफ़ी इलाइक़नि में ॾखण जूं तेज़ हवाऊं लॻण जा इम्कान आहिनि। कुझु इलाइक़नि में इन जी स्पीड जेका आहे 40 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां हली सघे थी। तो दोस्तों ही हवाऊं 13-15 जुलाई ताईं जारी रहंदियूं। फिलहाल सिंध बलोचिस्तान राजस्थान गुजरात में को बि अहिड़ो ख़ासि बरसाती सिस्टम नज़र न पियो अचे। मौसम में का बि तब्दीली थिए त इंशाअल्लाह तव्हां सां गॾु हूंदासीं। महिरबानी तव्हां प्यारनि दोस्तनि जी।